नासिर ॿिए पासे कराची मां वाक़िआ आगाह कंदासीं जिते जेल चोरंगी भरिसां सुपर स्टोर जे बेसमेंट में लॻल बाहि ते ज़ाब्तो अची वियो आहे। दुहिं सबबि औरत सूधो ॿिनि ॼणनि जी हालत ख़राब थी वई आहे। बिल्कुलु नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं पिया हिन वक़्त ताईं बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। दुहिं सबबि औरत सूधो ॿिनि ॼणनि जी हालत बि ख़राब थी वई आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया फायर ब्रिगेड अमले पारां बाहि 3 दर्जे जी करार ॾिनी वई। सॼे शहर मां फायर ब्रिगेड जूं गाॾियूं बि तलब कयूं वयूं आहिनि। नाज़रीन, वाक़िआ आगाह कयूं पिया कराची मां जेल चोरंगी भरिसां सुपर स्टोर जे बेसमेंट में लॻल बाहि ते ज़ाब्तो न आयो आहे। दुहिं सबबि औरत सूधो ॿिनि ॼणनि जी हालत ख़राब थी वई आहे। फायर ब्रिगेड अमले पारां बाहि 3 दर्जे जी करार ॾिनी वई आहे। सॼे शहर मां फायर ब्रिगेड जूं गाॾियूं तलब कयूं वयूं आहिनि। फायर ब्रिगेड KMC ऐं पाक नेवी जूं गाॾियूं बाहि विसाइण जी कोशिश में रुधल आहिनि। रेंजर्स ऐं पुलिस जा जवान बि मदद लाइ मौजूदु आहिनि। अव्हांखे आगाह कंदा हलूं सुपर स्टोर जे बेसमेंट में बाहि ऐं दुहिं सबबि सां बुसाइजण करे बीमार औरत समेत 2 ॼणा बेहोश बि थी विया आहिनि। रेंजर्स जा जवान बि रेस्क्यू टीमुनि सां गॾु बाहि विसाइण जी कोशिशुनि में रुधल आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया कराची मां जिते जेल चोरंगीअ भरिसां सुपर स्टोर जे बेसमेंट में लॻल बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। दुहिं सबबि औरत 2 ॼणनि जी हालत ख़राब थी वई आहे। फायर ब्रिगेड अमले पारां बाहि 3 दर्जे जी करार ॾिनी वई आहे। सॼे शहर मां फायर ब्रिगेड जूं गाॾियूं तलब कयूं वयूं आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया फायर ब्रिगेड KMC ऐं पाक नेवी जूं गाॾियूं बाहि विसाइण जे कोशिशुनि में रुधल आहिनि। रेंजर्स ऐं पुलिस जा जवान बि मदद लाइ मौजूदु आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया सुपर स्टोर जे बेसमेंट में बाहि ऐं दुहिं सबबि सां बुसाइजण करे बीमार औरत समेत 2 ॼणा बेहोश थी विया आहिनि। रेंजर्स जा जवान बि रेस्क्यू टीमुनि सां गॾु बाहि विसाइण जी कोशिशुनि में रुधल आहिनि। कराची मां अव्हांखे अपडेट कयूं पिया कराची जे जेल चोरंगी भरिसां सुपर स्टोर जे बेसमेंट में लॻल बाहि ते ज़ाब्तो नाहे अची सघियो। दुहिं सबबि औरत सूधो 2 ॼणनि जी हालत ख़राब थी वई आहे। 2 ॼणनि जी हालत ख़राब थी वई आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया कराची मां जिते जेल चोरंगीअ वटि सुपर स्टोर जे बेसमेंट में बाहि लॻी वई आहे। फायर ब्रिगेड जूं गाॾियूं बि तलब कयूं वयूं आहिनि। फायर ब्रिगेड KMC ऐं पाक नेवी जूं गाॾियूं बाहि विसाइण जे कोशिशुनि में रुधल आहिनि। रेंजर्स ऐं पुलिस जा जवान बि मदद लाइ मौजूदु आहिनि। बाहि ते हिन वक़्त ताईं ज़ाब्तो नाहे अची सघियो। सुपर स्टोर जे बेसमेंट में बाहि ऐं दुहिं सबबि साह बुसाइजण करे बीमार औरत समेत 2 ॼणा बेहोश थी विया। रेंजर्स जा जवान बि रेस्क्यू टीम सां गॾिजी बाहि विसाइण जे कोशिशुनि में रुधल आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया कराची मां जेल चोरंगी भरिसां सुपर स्टोर जे बेसमेंट में लॻल बाहि ते ज़ाब्तो नाहे आयो। दुहिं सबबि औरत सूधो 2 ॼणनि जी हालत ख़राब थी वई आहे। फायर ब्रिगेड अमले पारां बाहि 3 दर्जे जी करार ॾिनी वई आहे। अव्हांखे आगाह कंदा हलूं सॼे शहर मां फायर ब्रिगेड जूं गाॾियूं तलब कयूं वयूं आहिनि।